आयो लाल झूलेलाल। सिंधु नगर वासी ॿुधाईंदे ख़ुशी थी थिए असांजो भाउ नवीन कुमार जेको जलगांव जो आहे, जंहिंजे मन में झूलण लाइ एतिरी श्रद्धा जे उपलक्ष्य में उल्हासनगर 540 जे मंदर खां लालण जी जोत जो सॼे हिंदुस्तान में रथ हलंदो, सो उन प्यारे खे उन ॻाल्हि जे लाइ करोड़ करोड़ वाधायूं आहिनि। एतिरी श्रद्धा उमंग सां कार्य करे रहियो आहे, उनखे उन में शोभ ॾे ऐं उन सां गॾु असां सिंधी साधू समाज सॼे हिंदुस्तान जा उन प्यारे सां सहमत आहियूं। जिते जिते उन लालण जी जोत पहुचंदी उते उते सिंधी साधु समाज उन्हनि सां गॾु हूंदो ऐं असां प्रेमियुनि जो बि फर्ज़ु आहे जंहिं जॻह तां उहा जोत लालण जी गुज़रे थी उन जे मथां गुलनि फुलनि जी वर्खा सां उन गुलनि जो स्वागत कयूं ऐं असां पंहिंजे हिंदे में इहो ई पुको रखूं असांजी जाति हमेशह वधंदी रहे, वसंदी रहे, फलंदी रहे, फुलंदी रहे। सो प्यारे नवीन कुमार खे वरी बि करोड़ करोड़ वाधायूं अहिड़ो शुभ कार्य झूलण जे प्रति करे रहियो आहे सिंधी समाज खे। मां ॿुधायां भाई उमेशलाल भाई तुलाराम जगियासी उल्हासनगर पहिरें मां सभिनी सिंधु नगर वासियुनि सभिनी हिंदुस्तान जे सिंधी माण्हुनि खे वरी बि वेनती कयां उन झूलण जे जोत में शरीक थी करे सिंधियत जो शान वधाईंदा। आयो लाल उमेश लाल जी बाबा कुंदाराम दरबार उल्हासनगर जी ॼातल सुञातल त अचो त गॾिजी करे तव्हां असां जेके बि सिंधी आहियूं झूलण जी इन जोत खे जॻायूं ऐं असांजे इन ॿाहिरि जे संकल्प खे जेको हेॾो सुहिणो रथ यात्रा कढी रहिया आहिनि जेको सॼे हिंदुस्तान भर जे भ्रमण ते निकितो आहे ऐं जंहिंजी शुरूआति असांजे प्यारे सिंधु नगर वासी उल्हासनगर मां थी रही आहे। त अचो इन चंड जे मौक़े ते तारीख़ 29 सेप्टेम्बर सभई ॼणा गॾिजी करे शाम जो 5 बजे ही लाभ वठूं ऐं झूलण जी जोत जॻाइण में जेका सॼे हिंदुस्तान भर में वेंदी उन जे लाइ जय जयकार मल्हायूं। हे आयो लाल